अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ते मिरर में अवां खे भलीकार। आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी कलीम। नाज़रीन, अॼु असां दी मिरर जे पहिरें हिस्से में सिंध जे लेबर खाते जे मातहत इदारे वर्कर्स वेलफेयर बोर्ड में थियल करप्शन ऐं बद इंतज़ामिया वारनि मामलनि ते तफ़सील सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं प्रोग्राम जे ॿिए हिस्से में सिंध में कणक जी ख़रीदारीअ वारे हदफ़ जो ज़िक्र कंदासीं। अवां खे ॿुधाईंदासीं त वर्कर्स वेलफेयर बोर्ड में 20 अरब रुपयनि जी करप्शन जी तस्दीक थी आहे ऐं इहा तस्दीक कंहिं ॿिए न पर लाॻापियल खाते जे वज़ीर सईद गनी पाण कई आहे। असां इहो बि सम्झण जी कोशिश कंदासीं त आख़िर इहा माजरा छा आहे जो हिक खाते में अरबे रुपयनि जी करप्शन थिए थी ऐं उन खाते जो लाॻापियल वज़ीर उन जी तस्दीक करण सां गॾु ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई न करे सघण जो एतिराफ़ करे थो। छा इहे ज़िम्मेवार हुकूमती वज़ीरनि खां बि बाअसर आहिनि या इन समूरे मामले पुठियां का ॿी कहाणी आहे? वज़ीर आला इंस्पेक्शन टीम इन करप्शन जे धंधे में कहिड़नि कामोरनि ऐं ठेकेदारनि खे ज़िम्मेवार करार ॾिनो आहे ऐं इल्ज़ाम हेठि आयल ऑफिसर्स जो मौक़िफ़ छा आहे, इन हवाले सां समूरा तफ़सील बि प्रोग्राम जो हिसो हूंदा। प्रोग्राम जे ॿिए हिस्से में सिंध में कणक जी ख़रीदारीअ वारे मामले ते तफ़सील सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं इहो मालूम कंदासीं त सिंध में कणक ख़रीदारीअ जो हदफ़ हासिल न थियण पुठियां कहिड़ा कारण आहिनि। लेबर खाते जे सूबाई वज़ीर सईद गनी पारां वर्कर्स वेलफेयर बोर्ड में 20 अरब रुपयनि जी करप्शन जो इंकशाफ ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई न करे सघण जो एतिराफ़। वर्कर्स वेलफेयर बोर्ड जे करप्ट ऑफिसर्स खे हटाए नथो सघां ऐं नई वरी उन्हनि जी जाइ ते कंहिं ॿिए खे चार्ज ॾेई सघां तो डिपार्टमेंट कीअं हलंदो? वज़ीर आला इंस्पेक्शन टीम पारां बि वर्कर्स वेलफेयर बोर्ड में घोबनि जी निशानदही अॻूणे सेक्रेटरी रफ़ीक कुरैशी समेत ॿियनि कामोरनि ऐं ठेकेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी सिफ़ारिश। वर्कर्स वेलफेयर बोर्ड में कम गवर्निंग बॉडी जी मंज़ूरीअ सां थिया आहिनि। जेको असांजी इंक्वायरी करे थो उहो पाण ज़िम्मेवार करार ॾिनल आहे। पोरियतुनि लाइ घरनि ऐं स्कूल जी तामीर तोड़े मरम्मत लाइ 5.5 अरब रुपयनि जा ठीका ॻुझ ॻोह में थियण वारे मामले जी जांच बि नेब वटि हलंदड़ अॻूणे सूबाई वज़ीर शाहिद सलाम थहीम, अॻूणे सेक्रेटरी रफ़ीक कुरैशी ऐं डायरेक्टर इंजीनियरिंग मुज़फ़र शाह समेत ॿिया नेब जी जांच हेठि। वर्कर्स वेलफेयर बोर्ड में बुक्स, किताबनि, थेलहनि, यूनिफॉर्म ऐं ॿियनि शयुनि जी ख़रीदारी रुगो कागज़नि में ज़ाहिर, पोरियतुनि जे स्कूल्स जो फर्नीचर बि रुगो कागज़नि में ॾेखारियल। 10,000 पोरियत औरतुनि खे ई बाइक्स ॾियण लाइ जोल्टा कंपनीअ सां मुआहिदो थियो। एडवांस में रक़म जारी थियण बावजूदि खाते हिक बि बाइक कंपनी खां न वरिती। पोरियतुनि जे नाले ते थियल 2 अरब रुपयनि जी करप्शन जो मामलो बि दबजी वियो। मुलविस कामोरनि ख़िलाफ़ हेल ताईं का बि कार्रवाई न थी। आबादगारनि खे अरबे रुपया सब्सिडी ॾियण बावजूदि खुराक खातो कणक ख़रीदारीअ जो हदफ़ हासिल करण में नाकाम। 10 लख मैट्रिक टन हदफ़ मां 1 लख मैट्रिक टन ख़रीदारी बि न थी सघी। वॾे वज़ीर इम्कानी बहरान खां बचण लाइ पास्को खां 2 लख मैट्रिक टन कणक ख़रीद करण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। कणक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाईअ जो हुकुम। सगीर सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त लेबर खाते जे मातहत इदारे वर्कर्स वेलफेयर बोर्ड में करप्शन जो कहिड़ो नओं किसो साम्हूं आयो आहे ऐं इन हवाले सां खाते जे लाॻापियल वज़ीर सईद गनी जेको बयान ॾिनो आहे उन बाबति अव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? वॾी महिरबानी रोशनी। ॾिसो, लेबर खाते जे मातहत जेके इदारा आहिनि उन्हनि में जेके करप्शन जा किस्सा आहिनि इहे के नई ॻाल्हि त कोन्हे, पर हिन भेरे जेको उहो अंग आहे करप्शन जो उहो कुझु वधीक ई साम्हूं आयो आहे। सही। ऐं उनजो एतिराफ़ या उनजो जेको जीअं बयानु ॾिनो आहे उहो ॿियो केरु माण्हू न पर लेबर खाते जो वज़ीर ई आहे जेको इंकशाफ करे थो त लेबर खाते जे अंदरि यानी वर्कर वेलफेयर बोर्ड में 20 अरब रुपयनि जी करप्शन थी आहे। हाणे ही जेको वर्कर वेलफेयर बोर्ड आहे उहो लेबर खाते जे मातहत ही इदारो आहे ऐं उन्हनि जो हिकिड़ी पंहिंजे जेको उन्हनि जो निज़ाम आहे ऐं उनजो पंहिंजो सेक्रेटरी हुजे थो ऐं उनजा पंहिंजा ऑफिसर हुजनि था ऐं उनखां अलावा उते असल में चेक एंड बैलेंस यको उते नाहे रहियो ऐं उनजी का सही नमूने सां का ऑडिट बि नाहे थी। इन जे करे उते ही पोरियतनि जी भलाई जे लाइ ठाहियल जेको ही इदारो आहे उते अरबे रुपयनि जी करप्शन थी आहे। त हाणे इन में इहा कहाणी साम्हूं आई आहे त जेकी गुज़िरियल साल मुख़्तलिफ़ जेके ठीका थिया आहिनि
उन्हनि जी मद में जेके आहिनि उहे अरबे रुपयनि जी करप्शन थी आहे ऐं गुज गोह में इहे ठीका ॾिना विया आहिनि, एडवांस पेमेंटूं कयूं वयूं आहिनि ऐं लांडी समेत ॿियनि हंधनि ते जेकी ठीका ॾिना विया उते सही नमूने सां कमु न आहे थियो। इन जे करे हाणे जेको गुज़िरियल कुझु ॾींहंनि में जेको लेबर खाते जे सूबाई वज़ीर सईद गनी हिकिड़ो बयानु ॾिनो आहे त उन में इहो चयो आहे त हालांकि उते ऑल पाकिस्तान वुमेन वर्कर्स हिकिड़ी कॉन्फ्रेंस हुई त उते उन लेबर खाते जे सूबाई वज़ीर सईद गनी इहो बयानु ॾिनो आहे त मुंहिंजे खाते जे अंदरि जेको आहे उहो 20 अरब रुपयनि जी करप्शन जेका उहा थी आहे, जंहिं करप्शन कई आहे यानी जेके ऑफिसर उन में इन्वॉल्व आहिनि उन्हनि खे हू हटाए बि नथो सघे। इहो उन बयानु ॾिनो आहे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ न को हू इंक्वायरी करे सघे थो, उन्हनि जी जाइ ते न कंहिं ॿिए खे जेको आहे उहो रखी सघे थो ऐं उनखां अलावा न ई कंहिं खे चार्ज ॾेई सघे थो। त उनजो चवणु आहे त इहो डिपार्टमेंट कीअं हलंदो, मतिलबु उन ते सवाल उथारियो वियो आहे। त इहो असल में ही किस्सो साम्हूं आयो आहे। तक़रीबन मार्च महीने जी जेका ॻाल्हि आहे, गुज़िरियल साल जी ही ॻाल्हि आहे त जॾहिं अॻूणो सेक्रेटरी रफ़ीक कुरैशी लेबर खाते जो सेक्रेटरी हुयो ऐं जेको लेबर खाते जो जेको वज़ीर हुयो अब्दुल सलाम थईम साहब, शाहिद साहब तलीम जेको थईम साहब हुयो, उन जे दौर में मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे ठीका थिया। हालांकि उहो जेको सेक्रेटरी हुयो रफ़ीक कुरैशी एॾो त बाअसर हुयो जो उन जे ख़िलाफ़ लेबर खाते जो जेको सूबाई वज़ीर हुयो थईम साहब, उन वॾे वज़ीर खे शिकायत कई त उनजो रवैयो जेको उहो सही न आहे ऐं हू गैर क़ानूनी तौर ते कमु करे पियो। बाद में वरी उहो ख़त बि जेको आहे उहो वापसि वरितो वियो। बहरहाल उते वर्कर वेलफेयर बोर्ड जा जॾहिं ईअं ठीका थिया पिया उन वक़्तु बि जेको उहो लेबर खाते जे सूबाई वज़ीर ऐं सेक्रेटरी विच में उहो इख़्तिलाफ़ साम्हूं आया, मीडिया ते ॻाल्हियूं बि थियूं। उहो हाणे खुली करे मामिलो साम्हूं आयो आहे जॾहिं उहो वज़ीर बि तब्दील थी वियो, जॾहिं सेक्रेटरी बि लेबर खाते जो तब्दील थी वियो। हाणे जॾहिं सईद गनी साहब जॾहिं लेबर खाते जा वज़ीर आहिनि त उन इहो इल्ज़ाम हयो आहे या उन इहो बयानु ॾिनो आहे त उन जे खाते में 20 अरब रुपयनि खां वधीक जी करप्शन थी आहे। हालांकि इन में जेके आहिनि उहे इंक्वायरियूं बि थियूं आहिनि ऐं CMIT बि इन मामले जी तस्दीक कई आहे त तक़रीबन जेके आहिनि उते एडवांस पेमेंटियूं थियूं आहिनि, कमु सही न आहे थियो। अॻूणे सेक्रेटरी रफ़ीक अहमद कुरैशी समेत ॿियनि ऑफिसरनि खे जेको आहे ज़िम्मेवार बि करार ॾिनो आहे। त इहा माजरा आहे ऐं इहा का नई शइ कोन्हे। वर्कर वेलफेयर बोर्ड में अॻु में बि असीं प्रोग्राम करे चुका आहियूं त उते अरबे रुपयनि जी करप्शन थी आहे ऐं उते जेके ऑफिसर्स जेके आहिनि उहे उन्हनि जा इन्वॉल्व आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ अॻु में जेका जांच थी उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई न थी। वरी ॿियो ही नओं स्कैंडल अची वियो, ई बाइक्स जा वॾा स्कैंडल्स आहिनि। त तक़रीबन मजमूई तौर ते लेबर खाते जे मिनिस्टर जो चवणु आहे त 20 अरब रुपयनि जी जेका आहे उहा करप्शन थी आहे। सही। अच्छा सगीर, जीअं अवां ॿुधायो त सईद गनी वर्कर्स वेलफेयर बोर्ड में 20 अरब रुपयनि जी करप्शन जी थियण जो इंकशाफ सां गॾु उहो एतिराफ़ बि कयो आहे त हू ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई नथो करे सघे। आख़िर इहा छा माजरा आहे जो हिकु वज़ीर करप्ट कामूरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां बेवसीअ जो इज़हार करे थो? ॾिसो, सूबाई वज़ीर जो जेको इहो बयानु आहे त उन हिकिड़ो त हू इंकशाफ करे थो 20 अरब रुपयनि जी करप्शन थी आहे। छाकाणि जो हिकिड़ी CMIT जी इंक्वायरी थी आहे वर्कर वेलफेयर बोर्ड में। उहा CMIT जेका इंक्वायरी कई आहे उन में त उन्हनि तस्दीक कई आहे त उन्हनि सिर्फ़ु 2 कमनि जी इंक्वायरी कई आहे। बाक़ी अलॻि सां असल में गुज़िरियल साल जेको आहे उहे केतिरा ई जेके आहिनि उहे वर्कर वेलफेयर बोर्ड में गुज गोह में जेके आहिनि उहे ठीका थिया आहिनि ऐं अरबे रुपयनि जी बिल्कुलु करप्शन थी हूंदी। छाकाणि जो हिकिड़ी जेको पहिरीं इंक्वायरी थी आहे CMIT जी, उन में इहो मामिलो साम्हूं आयो आहे त उते बेक़ाइदगियूं बिल्कुलु थियूं आहिनि ऐं हाणे मामिलो इहो आहे त हू कार्रवाई नथो करे सघे। उहो इन जे करे जो मुंहिंजी उन्हनि ऑफिसरनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे जेके CMIT जी रिपोर्ट में जेके ज़िम्मेवार करार ॾिनल ऑफिसर्स आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे उहे असल में अदालत में हलिया विया आहिनि ऐं उन्हनि जो इहो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त जेको CMIT जी रिपोर्ट में ऑफिसर्स मुलविस करार ॾिनल आहे उन्हनि समेत जेके इल्ज़ाम हेठि आयल आहिनि ऐं जेको उन खे सईद गनी साहब उन खे असां जे ख़िलाफ़ इंक्वायरी जे लाइ चयो ऐं असांजो हू जूनियर ऑफिसर आहे त उनजो चवणु आहे त भली नैब खां इंक्वायरी करायो या कंहिं ॿिए खां इंक्वायरी करायो, पर ही जेको माण्हू असांजी इंक्वायरी करे थो उहो असांखां जूनियर आहे ऐं ऑलरेडी उहो इन शइ में इन्वॉल्व आहे। त इहो मामिलो जेको आहे उहो अदालत में वियो आहे ऐं अदालत इहो ऑर्डर कयो आहे। फ़िलहालु इहा इंक्वायरी जेका आहे उहा
जेका जेको शम्स नाले सां हिकिड़ो फैसल शम्स डिप्टी डायरेक्टर आहे उहो इंक्वायरी करे थो, उन्हनि खे इन कम खां जेको आहे उहो रोकियो वियो आहे। हाणे मामिलो इहो अदालत में पहुतल आहे, ॾिसणो इहो आहे त हाणे कार्रवाई कहिड़ी थिए थी। जॾहिं त सईद गनी साहब जा बि इहे बयान्स जेके आहिनि उहे साम्हूं अचनि पिया, त हू लिखत में जेको आहे उहो अदालत में इहो जवाबु दाख़िल कराए चुको आहे त इहे ऑफिसर्स जेके आहिनि उहे करप्शन में जेके आहिनि मुलविस आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ जेका उहा कार्रवाई कई वञे ऐं उहा सॼी कहाणी जेका सभु कुझु जेको वर्कर वेलफेयर बोर्ड में थींदो रहियो आहे उहो सॼो जवाबु जेको आहे उहो सूबाई वज़ीर जेको आहे उहो उते अदालत में जमा करायो आहे। अच्छा सगीर, वज़ीर आला इंस्पेक्शन एंड इंक्वायरीज़ टीम वर्कर्स वेलफेयर बोर्ड में करप्शन जे हवाले सां हिकु जांच रिपोर्ट ॾिनी आहे। इन रिपोर्ट में कहिड़ा अछा कारा पथर थिया आहिनि? ॾिसो, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे MNA सैयद आगा रफ़ीउल्लाह उन हिकिड़ी शिकायत कई CMIT खे, बल्कि वॾे वज़ीर खे शिकायत कई त इन्हनि वर्कर वेलफेयर बोर्ड जे 2 ठीकनि में बेक़ाइदगियूं थियूं आहिनि ऐं इन मामले जी जेका आहे उहा जांच कई वञे। जंहिंखां पोइ संहिंजे वॾे वज़ीर इन्हनि 2 कमनि जी मामले जी जांच जे लाइ मामिलो CMIT खे मोकिलियो। हाणे इहा जेका कंप्लेन आहे इहा 2 सेप्टेम्बर 2025 ते जेका उहा CM खे ॾिनी वई, जंहिंखां पोइ हाणे उन मामले जी CMIT जांच कई। 2 कम आहिनि। हिकिड़ो कमु हुयो 1 अरब 6 करोड़ 90 लख रुपयनि जो, जेको लेबर स्क्वायर लांढी जे भरिसां जेको उहो कमु हुयो। ॿियो कमु आहे F1 F2 लेबर कॉलोनी शेरपाव कॉलोनी वटि, त उते उहो जेको कमु आहे उहो 41 करोड़ रुपयनि जी लागत जो हुयो। इहे 2 जेके कम आहिनि उन्हनि में उन्हनि जो इहा शिकायत हुई त उते जेके आहिनि उहो कमु सही थियो न आहे ऐं उते जेके आहिनि बेक़ाइदगियूं थियूं आहिनि इन्हनि ठीकनि में, छाकाणि उन्हनि मुलविस जेके कामोरा आहिनि वर्कर वेलफेयर बोर्ड जा या जेके ठेकेदार आहिनि या जेके कंपनियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हाणे इन मामले ते जेका उहा CMIT जांच कई ऐं बाक़ाइदे सां तफ़सीली जांच खां पोइ CMIT खे हूअं 2 जी शिकायत हुई, पर हूअं ओवरऑल जेको लेबर खाते जा जेके ठीका थिया आहिनि गुजगो में उन्हनि में अरबें रुपयनि जी करप्शन थी आहे। त हाणे इन रिपोर्ट में जेको आहे उहो चयो वियो आहे त एडवांस पेमेंट थी आहे ऐं कमु सही न आहे थियो। हिकिड़े में एडवांस पेमेंट 34 करोड़ 76 लख रुपया थी आहे ऐं ॿिए में 11 करोड़ 79 लख रुपया इहा एडवांस पेमेंट थी आहे ऐं कमु बि सही न आहे थियो। तंहिं करे उनमें इहे इंक्वायरी रिपोर्ट में इहो चयो वियो आहे त जेकी ज़िम्मेवार जेके ऑफिसर्स आहिनि, हाणे उन ज़िम्मेवार ऑफिसरनि में ऐं उन्हनि जा नाला जेके आहिनि ॾिना विया आहिनि जेकी इन दौरान जेके रहिया आहिनि, हीअ सिर्फ़ु 2 कमनि जी कहाणी आहे। उनमें लेबर खाते जो अॻूणो सेक्रेटरी आहे मोहम्मद रफ़ीक कुरैशी, जेको हटिजी चुको आहे हिन वक़्तु लेबर खाते मां। इंतिहाई पावरफुल सेक्रेटरी रहियो आहे, जंहिं खाते में हूंदो आहे उहो वज़ीर खां जेको पावरफुल सेक्रेटरी हुजे थो। उनखां अलावा डायरेक्टर आहे सैयद मुज़फ़िर अली शाह ऐं अब्दुल बासित बुल्लो ऐं फैसल शम्स जेको डिप्टी डायरेक्टर आहे ऐं असिस्टेंट डायरेक्टर आहे सरफराज़ अहमद। इहे 5 ऑफिसर्स आहिनि, अॻूणे सेक्रेटरी समेत जेके 5 ऑफिसर उहे इन में जेके आहिनि उहे ॾिनल आहिनि ज़िम्मेवार करार। त इन्हनि जी इहा ज़िम्मेवारी आहे, इन्हनि जे ख़िलाफ़ डिपार्टमेंटल कार्रवाई कई वञे। इहा CMIT रिपोर्ट ॾिनी आहे ऐं उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हीअ जेके 1 अरब रुपयनि खां तक़रीबन 1.25 अरब रुपयनि खां वधीक जा जेके ठीका आहिनि उन्हनि में बेक़ाइदगियूं थियूं आहिनि ऐं CMIT बि इन मामले जी जेका आहे उहा जांच कई आहे। उनमें तस्दीक थी आहे त उन्हनि ठेकेदारनि यानी जेके उनमें जेके ठेकेदार इन्वॉल्व हुया उन्हनि जे ख़िलाफ़ जेका उहा कार्रवाई कई वञे ऐं जेकी ऑफिसर्स यानी वर्कर वेलफेयर बोर्ड ऐं उनखां अलावा जेको लेबर खाते जो अॻूणो सेक्रेटरी उन्हनि जे ख़िलाफ़ जेका उहा कार्रवाई कई वञे। अच्छा सकीर, हिन समूरी सूरत हाल ते वर्कर्स वेलफेयर बोर्ड में करप्शन हेठि आयल ऑफिसर्स जो छा मौक़िफ़ साम्हूं आयो आहे? उहे अहिड़नि संगीन इल्ज़ामनि बाबति छा था चवनि? ॾिसो, जेको ही सईद गनी साहब जो बयानु साम्हूं आयो उनखां अॻु जेके जन ऑफिसरनि जे ख़िलाफ़ जेके इंक्वायरी हलंदड़ हुई या जेका CMIT जी इंक्वायरी रिपोर्ट आई उनखां पोइ उहे ऑफिसर जेके आहिनि उहे अदालत वियल आहिनि ऐं अदालत उन्हनि खे हाल ई जेको आहे इंक्वायरी करण खां रोके छॾियो आहे। यानी जेको इंक्वायरी लेबर खाते जो सूबाई वज़ीर कराए रहियो आहे। त उन में इहे ऑफिसरनि जो इहो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त इहे सॼा जेके कम आहिनि उहे गवर्निंग बॉडी जी मंज़ूरी सां थिया आहिनि। जेके बि वर्क्स जा जेके कम आहिनि उहे गवर्निंग बॉडी जी मंज़ूरी सां थिया आहिनि
ऐं उनजो जेको गवर्निंग बॉडी जो जेको चेयरमैन आहे उहो लेबर खाते जो सूबाई वज़ीर हुजे थो ऐं उनजो मेंबर सेक्रेटरी जेको आहे उहो लेबर खाते जो सेक्रेटरी हुजे थो ऐं ॿिया जेके आहिनि उन में मेंबर आहिनि। त उन्हनि जी गवर्निंग बॉडी जी मंज़ूरी सां ई इहे थिया आहिनि। उनखां पोइ कमेटियूं ठहियूं, उहे कमेटियुनि जा मेंबर बि इहे ऑफिसर रहिया आहिनि ऐं उन्हनि जो इहो ख़्यालु आहे ऐं उन्हनि जो इहो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो जेके ऑफिसर्स आहिनि हाणे उनमें जीअं एहतशाम आहे ऐं अब्दुल बासित बुल्लो आहे ऐं ॿिया जेके ऑफिसर्स आहिनि मुज़फ़िर अली शाह समेत ॿिया ऑफिसर्स आहिनि, उन्हनि जो इहो मौक़िफ़ अचे पियो त जेकी असांजे ख़िलाफ़ इंक्वायरी करे रहिया आहिनि ऑफिसर्स उहे असां खां जूनियर आहिनि। सही। ऐं उहे ऑलरेडी जेके आहिनि उहे CMIT जी रिपोर्ट में जेके आहिनि उहे ज़िम्मेवार करार ॾिनल। हाणे CMIT जिन ॿिनि कमनि जी जेका उहा जांच कई आहे उन में जेको उन्हनि जो एतिराज़ु आहे त डिप्टी डायरेक्टर आहे फैसल शम्स, उहो चए असांजी इंक्वायरी करे रहियो आहे। हालांकि फैसल शम्स बिल्कुलु उहो त CMIT जी रिपोर्ट में जेको ज़िम्मेवार करार ॾिनल आहे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ CMIT बि जो चवणु आहे त उन ते जेका उहा कार्रवाई कई वञे। त उनखां अलावा उन्हनि जो इहो बि चवणु आहे त भले गुज़िरियल 5 सालनि जी वर्कर वेलफेयर बोर्ड में जेकी बि कमु थिया आहिनि, गुज़िरियल 5 सालनि जे अंदरि जेके करप्शन थी आहे या फंड जेके इस्तेमालु थिया आहिनि, इन मामले जी जेका उहा नेब या एंटी करप्शन खां जांच कराई वञे, असीं तयारु आहियूं। उन्हनि जो इहो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो। बाक़ी जेकी इन ज़िम्मेवार करार ॾिनल जेको ऑफिसर्स आहे CMIT रिपोर्ट में, उहो असांजी इंक्वायरी कंदो, इहो मुनासिबु कोन्हे ऐं उहे जूनियर जेके ऑफिसर आहिनि असांजी इंक्वायरी करणा आहिनि, इन ते असीं जेको आहे उहो अदालत विया आहियूं। अच्छा, हाणे इहो ॿुधाइजो त पोरियतुनि लाइ घरनि ऐं स्कूल जी तामीर तोड़े मरमत लाइ 5.5 अरब रुपयनि जा ठीका गुजगोह में थियण वारो छा मामिलो आहे? ॿुधो आहे त इन मामले जी जांच नेब पियो करे, इन हवाले सां अव्हां वटि कहिड़ी ॼाण आहे? ॾिसो, जंहिं मामले जी सईद गनी साहब ॻाल्हि करे रहियो आहे उन मां काफ़ी मामलनि जी जेका उहा नेब में बि जांच हली रही आहे। छाकाणि जो कुझु जेके ठीका उहे गुजगोह में थिया आहिनि। वर्कर वेलफेयर बोर्ड में इन में को बि शक न आहे, उते रिकॉर्ड करप्शन थी आहे। छाकाणि जो उते का ऑडिट न आहे थी, को बि चेक एंड बैलेंस जेको सिस्टम उते मौजूदु न आहे। जेकी माज़ी में ऑफिसर वेठा आहिनि उहे करप्शन में जेके इन्वॉल्व रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि जूं इंक्वायरियूं बि थियनि थियूं ऐं वक़्ती तौर ते सस्पेंड बि थियनि था ऐं उनखां अलावा एंटी करप्शन बि उन्हनि जे ख़िलाफ़ इंक्वायरियूं करे थी। बाद में उहे साॻे ई ऑफिसर्स जेके आहिनि उन्हनि साॻियनि ई पोस्टनि ते वेहिजी वञनि था, छाकाणि जो मामला उन्हनि जा शायदि तय थी वञनि था। त इहो वॾे अरसे खां वर्कर वेलफेयर बोर्ड में अहिड़े क़िस्म जो जेको कुदो कारोबार जेको आहे या इहो जेको सिस्टम आहे उहो वॾे अरसे खां हलंदड़ आहे। त ही गुज़िरियल साल जी इहा बि कहाणी आहे ऐं पोरियतनि लाइ जेके घर ठाहिणा आहिनि या उन्हनि जी स्कूलनि जी तामीर करणी आहे या उन्हनि जी मरमत लाइ जेके ठीका आहिनि, मजमूई तौर ते 5.5 अरब रुपयनि खां वधीक जो इहो मामिलो हुयो। नेब हिकिड़ो ख़त लिखियो हुयो उन सूबाई असेंबली सिंध फोकल पर्सन अकाउंटेबिलिटी इन फैसिलिटेशन सेंटर खे, उन खे ख़त लिखियो हो। उन्हनि में इहो ॼाणाए वियो हो त असीं इन मामले जी जेको आहे उहो जांच करे रहिया आहियूं। उन में अॻूणो सूबाई वज़ीर जेको लेबर खाते जो सूबाई वज़ीर हुयो शाहिद सलाम थहीम, लेबर खाते जो अॻूणो सेक्रेटरी आहे रफ़ीक अमन कुरैशी ऐं उनखां अलावा मुज़फ़िर शाह जेको डायरेक्टर इंजीनियरिंग आहे, त उन खे जांच हेठि आंदो वियो हो। इन मामले जी बि जेका उहा नेब में जांच हलंदड़ आहे। उन्हनि नेब जो इहो एतिराज़ु हुयो त इहो जेको 5.5 अरब रुपयनि जो जेको ठीको हुयो उहो जाली टेंडर जेको उहो जारी कयो हुयो, न उनजी NITs जारी कयो आहे, न ई सेपरा जी वेबसाइट ते जेका उहो टेंडर अपलोड कयो वियो। त इन समूरे मामले जी जेका आहे उहा इंक्वायरी हले रही आहे ऐं जेकी इन में ऑफिसर्स इन्वॉल्व आहिनि, जिन जी ही ॻाल्हि बि करे रहियो आहे काफ़ी, जेकी CMIT जी रिपोर्ट में बि जीअं रफ़ीक कुरैशी जो मूं तव्हांखे जीअं नालो ॿुधायो त उहो बि इन जांच हेठि आयल आहे। त इहे मामला थिया आहिनि ऐं उन में हाणे सही नमूने सां जेका इंक्वायरी कई वञे, छाकाणि जो उन्हनि जेके इल्ज़ाम हेठि ऑफिसरनि जो बि इहो बयानु साम्हूं अचे पियो त उन्हनि भले नेब खां इन मामले जी जांच कराई वञे, अच्छा कारा जेके आहिनि उहे पधरा थी वेंदा। त उन में अॻूणा वज़ीर जेके आहिनि उहे इन्वॉल्व आहिनि या सेक्रेटरी इन्वॉल्व आहिनि या ॿिया जेके ऑफिसर्स आहिनि, भले उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थिए पर जेका उहो मेरिट ते थियणु घुरिजे। छाकाणि जेको हिन वक़्तु जेको उहो इंक्वायरी करे रहियो आहे उहो ख़ुदि
CMIT जी रिपोर्ट में ज़िम्मेवार करार ॾिनल आहे। सगीर असां वटि इहे ख़बरूं आहिनि त वर्कर्स वेलफेयर बोर्ड पारां पोरियतुनि लाइ जेके स्कूल्स क़ाइमु कया विया आहिनि उन्हनि स्कूल्स लाइ फर्नीचर जी ख़रीदारीअ सां गॾु ॿारनि लाइ किताब, थेला, यूनिफॉर्म ऐं ॿियनि शयुनि जी ख़रीदारी बि रुगो कागज़नि में थियल आहे। छा इहे ख़बरूं बि दुरुस्त आहिनि? बिल्कुलु इहे ख़बरूं दुरुस्त आहिनि। जीअं मूं तव्हांखे शुरू में ॿुधायो त वर्कर वेलफेयर बोर्ड में अरबे रुपयनि जा घपला थिया आहिनि। पोइ जेके जिते जेको आहे उहो सिस्टम जा माण्हू मिलिया आहिनि उहे उते जेके उन्हनि घपला कया आहिनि। पोइ मुख़्तलिफ़ उहे दौर्स में इहे घपला थिया आहिनि। हाणे वर्कर वेलफेयर बोर्ड में जेकी जिन स्कूल बि आहिनि पोरियतनि खे जेका उहा तालीम ॾियणी आहे, उन्हनि जे ॿारनि खे तालीम ॾियणी आहे, उन्हनि जे ख़ानदान जी भलाई जे लाइ कमु करिणो आहे। हिन डिपार्टमेंट जो कमु इहो आहे त पोरियतनि जी भलाई लाइ कमु करणा आहिनि। हाणे उते जेके स्कूल्स ठहियल आहिनि उन्हनि जी तव्हां हालति वञी ॾिसंदो तमामु ख़राबु आहे। उन्हनि जी सालनि खां मरमत न आहे थी। तव्हां कागज़नि में ॾिसंदो उनजी मरमत ज़ाहिर थियल हूंदी। उनखां अलावा जेके उते ॿार पढ़नि था उन्हनि स्कूलनि जे अंदरि, उन्हनि जे लाइ न के यूनिफॉर्म ख़रीद कया वञनि था, नई जेके आहिनि उहा उन्हनि जी फर्नीचर जी का ख़रीदारी कई वञे थी, नई के जेके आहिनि उहे किताब वग़ैरह या थेला जेके आहिनि उन्हनि जे लाइ के ख़रीद कया वञनि था। उन्हनि में बि अरबे रुपयनि जी करप्शन कई वञे थी ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन्हनि जूं इंक्वायरियूं बि शुरू थियनि थियूं, बाद में वरी उहे इंक्वायरियूं बंदि थी वञनि थियूं। त इहो मामिलो जेको आहे उहो बि काफ़ी अरसे खां हलंदड़ आहे, पर प्रॉपर इन मामले जी इंक्वायरी न आहे थी। उन में मुलविस जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि का कार्रवाई न थी सघी आहे। सगीर, हाणे इहो ॿुधाइजो त 10,000 पोरियत औरतुनि खे ई बाइक्स ॾियण लाइ हिकु कंपनीअ सां जेको मुआहिदो थियो हो उहो किथे पहुतो आहे? छा पोरियत औरतुनि खे उहे ई बाइक्स मिली सघियूं आहिनि? ॾिसो, इहो जेको मुआहिदो थियो हो गुज़िरियल साल जेको अॻूणो लेबर खाते जो सूबाई वज़ीर तहीम साहब जेको हुयो उन जे दौर में इहो मुआहिदो थियो। तक़रीबन 3 अरब रुपयनि जी मालियत जो इहो ठीको हुयो। हिकिड़ी कंपनी जोल्टा कंपनी सां इहो मुआहिदो थियो ऐं उन्हनि मुआहिदो इहो हुयो त उन्हनि खे 10,000 ई जेके बाइक्स आहिनि उहे ॾियणियूं आहिनि ऐं उन्हनि जी बाक़ाइदे सां रजिस्ट्रेशन वग़ैरह बि ऑनलाइन शुरू थी वई। हाणे जॾहिं इन जी वज़ारत तब्दील थी, जॾहिं इन जा सेक्रेटरी तब्दील थिया त उनखां पोइ मामिलो कुझु ॿियो जेको रुख़ अख़्तियार करे वरितो आहे। हाणे गुज़िरियल 6-7 महीननि खां उहे ई बाइक्स जेके आहिनि उहे तयार बि आहिनि। इहा कंपनी जी दावा आहे उहे तयार बि आहिनि, पर ही वठण जे लाइ तयार न आहिनि ऐं उहे बाइक जेके आहिनि उहे सड़ी रहियूं आहिनि। त ही मुआहिदो जेको आहे गुज़िरियल साल थियो जोल्टा कंपनी सां, जंहिंखां पोइ जीअं ई वज़ारत तब्दील थी त सूबाई वज़ीर सईद गनी साहब जी हिदायतनि ते वर्कर वेलफेयर बोर्ड इहो जोल्टा कंपनी खे ख़त लिखियो त जेके ई बाइक्स वारो कमु आहे उहो उनजो कमु जेको आहे उहो रोकियो वञे ऐं मुआहिदो जेको आहे उहो ख़तमु कयो वञे। जंहिंखां पोइ उन्हनि हिकिड़ो ख़तु लिखियो, वरी ॿियो ख़तु लिखियो। ॿिए ख़त में इहो जेको उनजी इहा दावा कई वई कंपनी जोल्टा कंपनी त तक़रीबन 6,500 ई बाइक्स जेके आहिनि उहे असीं तयारु करे वरितियूं आहिनि, तव्हां असां खां खणी सघो था। त हाणे इन में वर्कर वेलफेयर बोर्ड हिन वक़्त ताईं हिकु बि ई बाइक्स जेका आहे उन खां जोल्टा कंपनी खां न आहे वरिती, पर 3.25 अरब रुपया जेके आहिनि उन्हनि खे एडवांस पेमेंट जेका आहे उहा जारी कई वई आहे। त हाणे ई बाइक्स वारो कमु बि रुकिजी वियो आहे। 7 महीननि खां जेके आहिनि उहे हिकु बि ई बाइक्स जेका आहे उहा वर्कर वेलफेयर बोर्ड वारनि नाहे वरिती उन्हनि कंपनी खां, जॾहिं त 3.25 अरब रुपया जेके आहिनि उन्हनि खे एडवांस पेमेंट बि थी चुकी आहे। त इहो हिकिड़ो करप्शन जो वॾो स्कैंडल आहे ऐं उन ते जेके उन में मुलविस जेके कामोरा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि का कार्रवाई न पई थिए ऐं इहो कमु कंहिं हिकु पासे न पियो थिए। या उहो ठीकु हू कैंसिल करण लाइ जेके जेको मुआहिदो आहे उहो हू कैंसिल करण लाइ तयारु न आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त असीं जेके आहिनि उहे इक्विपमेंट्स उन्हनि बाइक्स लाइ जेके आहिनि उहे वठी छॾियूं आहिनि, ॿाहिरियां घुराए छॾिया आहिनि ऐं 6,500 बाइक्स जेके आहिनि उहे असीं तयार बि करे छॾियूं आहिनि। जंहिंखां पोइ इहो मामिलो छाकाणि जो उते वर्कर वेलफेयर बोर्ड में रुगो हिकु इन मामले ते न पर केतिरनि ई कमनि में जेके करप्शन थी आहे उन्हनि मामलनि ते इख़्तिलाफ़ हलंदड़ आहिनि। छाकाणि जो इन सॼे मामले में अरबे रुपयनि जी जेका उहा करप्शन थी आहे। हाणे लेबर खाते जो सूबाई वज़ीर जेको आहे सईद गनी साहब उहा प्रॉपर तरीक़े सां हिकिड़ी इंक्वायरी करणु चाहे थो त उते केतिरी करप्शन थी आहे, कहिड़ा माण्हू जेके आहिनि उते इन्वॉल्व आहिनि, सही नमूने सां जीअं निशानदेही थी सघे। त हाणे हीउ मामिलो बि जेको आहे इन सॼे अरसे में जेको आहे उहो रोलड़ जो शिकार थी वियो आहे। 7-8 महीना थी विया आहिनि। हाणे कंपनी जोल्टा कंपनी खे एडवांस पेमेंट बि थी वई आहे,
पर उहे वर्कर वेलफेयर बोर्ड उन्हनि खां अञा ताईं हिकु बि बाइक्स जेका उहा ख़रीद न करे सघी आहे। सगीर पोरियतुनि जे नाले ते जेका 2 अरब रुपयनि जी करप्शन थी हुई, इहो मामलो किथे पहुतो आहे? हेल ताईं कहिड़नि कहिड़नि ज़िम्मेवारनि खिलाफ़ कार्रवाई थी आहे? ॾिसो, इहो मामिलो बि पुराणो आहे, पर उन्हनि जे ख़िलाफ़ अञा ताईं का कार्रवाई न आहे थी जेकी इन करप्शन में या इन रिपोर्ट में ज़िम्मेवार करार ॾिनल आहे। ऐं हीउ मामिलो आहे डिसंबर 2022 जो। उन वक़्तु जेको लेबर खाते जो जेको सेक्रेटरी हुयो, उनजी हिकिड़ी पंहिंजो उनजी सरबराही में हिकिड़ी कमेटी क़ाइमु थी। वर्कर वेलफेयर बोर्ड जो सेक्रेटरी उन वक़्तु सईद जुमानी साहिबु हुयो, हिन वक़्तु बि उहो आहे सेक्रेटरी। त इन मामले जी जांच कई ही, इहो तस्दीक थी उन में त जेका डेथ ग्रांट ऐं मैरिज ग्रांट इन्हनि केसनि में तक़रीबन 9 ऐं 10 हज़ार जे लॻभॻि जेके केस आहिनि, उन्हनि जूं जेके आहिनि उहे मंज़ूरियूं कोन वरितियूं वयूं ऐं जाली पोहरतनि जे नाले ते जेके अकाउंट्स खोले तक़रीबन 1 अरब 97 करोड़ रुपयनि जो जेको आहे उहो घपलो कयो वियो। इहो मामिलो जेको आहे उहो एंटी करप्शन ॾांहुं वियो। एंटी करप्शन वॾे अरसे खां उन इंक्वायरी खे हलंदड़ ॼाणाए ॼण बंदि करे छॾी हुई, जंहिंखां पोइ बाद में प्रेशर आयो, उहा इंक्वायरी CM ॾांहुं मोकिली वई, पर कंहिंखे बि ज़िम्मेवार करार न ॾिनो वियो। CM जेको आहे उन ते सख़्तु कावड़ जो इज़हार कयो ऐं उन में इहो लिखियो हुयो त बाक़ाइदे सां प्रॉपर इंक्वायरी कई वञे, जेकी इन में मुलविस आहिनि ऑफिसर उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन थियणु घुरिजे। उहो बाद में वरी इंक्वायरी ऑफिसर तब्दील थियो, वरी बाद में 3 ऑफिसर तब्दील थियो, 4थों ऑफिसर तब्दील थियो, 3-4 भेरा इन्हनि जा इन मामले जूं इंक्वायरी ऑफिसर जेके आहिनि उहे तब्दील थींदा रहिया आहिनि। हाणे जेको ॿुधण में अचे पियो त इहो मामिलो बि जेको आहे उहो नेब वटि हलियो वियो आहे। त इन्हनि जे ख़िलाफ़ अञा ताईं कार्रवाई न आहे थी। मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त वर्कर वेलफेयर बोर्ड में जंहिं ऑफिसर खे जिते जेको मामिलो उते आयो आहे, उहो उते उन्हनि करप्शन कई आहे। त हीअ अरबे रुपयनि जी जेका उहा उते गेम आहे, पोहरतनि जा ही पैसा आहिनि, उन्हनि जी भलाई ते इहे ख़र्च थियणु घुरिजनि। ऐं जेकी डेथ करे विया आहिनि पोहरत, उन्हनि जे ख़ानदाननि जी जेको उन्हनि जी औलाद जे लाइ जेके रखियल उन्हनि जा पैसा आहिनि, उहे ऑफिसर्स जेके आहिनि हीअ गिड़काए रहिया आहिनि ऐं अहिड़े जेके ऑफिसरनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई न थी रही आहे। सगीर, हाणे पाण ज़िक्र कंदासीं सिंध में कणक जी ख़रीदारी वारे मामले जो। नाज़रीन खे इहो ॿुधाइजो त सिंध हुकूमत पारां आबादकारनि खे अरबे रुपया सब्सिडी ॾियण बावजूदि खुराक खातो कणक ख़रीदारीअ जो हदफ़ हासिल करण में नाकाम छो थियो आहे ऐं हेल ताईं केतिरा टन कणक जी ख़रीदारी थी आहे? ॾिसो, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असीं खुराक खाते ते प्रोग्राम कंदा आया आहियूं ऐं उन जी पॉलिसी ते बि तनक़ीद कईसीं, पर सिंध हुकूमत उहा पॉलिसी तब्दील न कई ऐं अरबे रुपयनि जो हाणे उन हुकूमत खे जेको आहे उहो नुक़सानु पवे थो। जेके हिन भेरे असल में 25 फरवरी ते हर साल कणक जी ख़रीदारी थींदी आहे, पर हिन भेरे उहा तक़रीबन 15 अप्रैल ताईं बि कणक जी ख़रीदारी शुरू न थी। जॾहिं कणक जी ख़रीदारी तव्हां देरि सां शुरू कंदव त इहो हदफ़ कीअं मुकमल थींदो? ऐं हिन भेरे वरी कणक जी जेका ख़रीदारी वारी पॉलिसी आहे उहा बि तब्दील कई वई। सिंध वीट ग्रोवर जेको सपोर्ट प्रोग्राम हुयो, उन में जेके रजिस्टर्ड जेके आबादगार हुया, जिन खे हारी कार्ड जेके आहिनि उहे मिलियल आहिनि, उन्हनि खां कणक वठण जे लाइ चयो वियो। पर हाणे उन में बि जेके आहिनि उहे इलाही मसइला हुया। उन्हनि घणनि वटि जेका उहा कणक हुई बि कोन, जेकॾहिं हुई त उन्हनि कणक वक़्त सिर खपाए छॾी। हाणे इन जे करे जेको आहे उहो खुराक खातो इहो टारगेट मुकमल न करे सघियो आहे ऐं ईंदड़ जेको आहे उहो महीननि में वॾो बहिरान पैदा थियणु वञे थो। त ऐं अटो बि जेको आहे उहो महांगो थींदो, छाकाणि जो पहिरीं रेट जेको आहे उहो कणक जो तमामु घटि हुयो ऐं तमामु जेके हारी जेके आहिनि उहे 2800, 3000 ऐं 3200 रुपयनि में फ़ी मण जेको आहे उन्हनि पंहिंजी कणक खपाए छॾी। पर जेको सरकारी जेको रेट हुयो उहो 3500 हुयो, पर हिननि वक़्त सर उहा कणक जेका आहे उहा हिननि कणक जी ख़रीदारी शुरू न कई, जंहिंखां पोइ जॾहिं ओपन मार्केट में रेट वधंदो वियो ऐं हाणे जेको आहे 4000 रुपयनि खां वधीक रेट आहे, जॾहिं सरकारी रेट जेको आहे उहा 3500 रुपया आहे। त इन्हनि जी पंहिंजी लापरवाही कोताही जे करे जेको आहे इहो खुराक खाते खे जेको आहे उहो नुक़सानु थियो आहे, हुकूमत खे इहो नुक़सानु थियो आहे। हिन वक़्त ताईं जेको 10 लाख मैट्रिक टन कणक जी ख़रीदारी वारो जेको हदफ़ हुयो, अञा ताईं 1 लाख मैट्रिक टन बि जेको आहे उहो कणक जी ख़रीदारी न थी सघी आहे। तंहिं करे हाणे जेको आहे इहो वॾे वज़ीर इहो इजलास कयो आहे, उनखे इहा रिपोर्ट बि ॾिनी वई आहे त हाणे छा थींदो, छाकाणि जो हर अक्टूबर महीने में जेको आहे हर साल जेको आहे
उन्हनि खे कणिक जारी करणी पवंदी आहे जीअं अटे जा रेट जेके आहिनि मेंटेन रहनि। पर हाणे हिन साल थी सघे थो जेको कणिक जो बहिरान थिए, अटे जो बहिरान थिए ऐं अटे जो जेका रेट बि जेके आहिनि उहे वधी सघनि था। सगीर आख़िर में इहो ॿुधायो त सिंध में कणिक जे इम्कानी खोट ऐं अटो महांगो थियण वारे मामलनि खे मुंहुं ॾियण लाइ सिंध हुकूमत कहिड़ा उपाउ वरिता आहिनि? ॾिसो, सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं जेको इहो ऑर्डर ॾिनो आहे या जेको सिंध जे वॾे वज़ीर इहे जेके हुकुम जारी कया आहिनि त पास्को खां 2 लख मैट्रिक टन कणिक जेका उहा ख़रीद कई वञे। हाणे जेका हर साल सिंध हुकूमत 14 लख मैट्रिक टन कणिक जेका आहे उहा सिंध हुकूमत उहा ख़रीद कंदी हुई। हिन वक़्त ताईं सिंध जो खुराक खातो 1 लख मैट्रिक टन कणिक बि ख़रीद न आहे करे सघियो ऐं 2 लख मैट्रिक टन जेको आहे उहो पास्को खां ख़रीद करण लाइ चयो आहे। त ऐं ॿियो इहो खुराक खाते खे चयो, इहो त बार बार चयो वियो आहे ऐं उन में 10 खां 15 इजलास थी चुका आहिनि खुराक खाते सां त जन कणिक जेका आहे ज़ख़ीरा अंदोज़ी कई आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। हाणे तव्हां पहिरीं त पॉलिसी जेका आहे उहा ग़लति ॾिनी ऐं पॉलिसी जे करे ई जेका आहे उहा हुकूमत खे नुक़सानु पियो। उन खां अलावा कणिक जी ख़रीदारी जेको आहे उहा इन्हनि देरि सां शुरू कई। इन जे करे ई जेको खुराक खातो मुंझारे जो शिकार रहियो ऐं टारगेट जेको आहे उहो पूरो न करे सघियो। हालांकि हिन साल जेका आहे कणिक जो फसल जेको आहे बम्पर लथो, उन जे बावजूदि सिंध जो खुराक खातो कणिक ख़रीद करण में जेको उहो नाकाम वियो, टारगेट जेको उहो पूरो न करे सघियो। 1 लख मैट्रिक टन ताईं बि हिन वक़्त ताईं उहो ख़रीद न करे सघियो आहे। हाणे 1 लख मैट्रिक टन ताईं अगरि मजमूई तौर ते 1 लख मैट्रिक टन ख़रीद करे वठे ऐं 2 लख मैट्रिक टन पास्को खां पोइ बि 3 लख थींदा, जॾहिं त हूअं हर साल सिंध हुकूमत 14 लख मैट्रिक टन कणिक ख़रीद कंदी आहे। त हिन साल जेको आहे उहो कणिक ऐं अटे जो बहिरान पैदा थियण जो इम्कान ज़रूरु आहे। वरी महिरबानी सकीर, अव्हां ॿिनि अहम मामलनि ते असांजे नाज़रीन खे तफ़सीलुनि खां आगाह कयो आहे। नाज़रीन, ईंदड़ हफ़्ते कंहिं नए मौज़ूअ सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी कलीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।